इमाम केड़ा ठाया पंहिंजो पान खे वॾो दाना समझे थो, वॾो अकुलमंद समझे थो, पर उन्हें पंहिंजे सच्चे इमाम सच्चे नबी के छॾे करे गैर जा दर वही आबाद कया, गैर जा घर वही आबाद कया, पंहिंजे सच्चे इमाम के छॾे अब्दुल्ला शाह गाज़ी के वही इमाम की, पंहिंजे सच्चे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾे करे भिटाई के वही इमाम की, पंहिंजे सच्चे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾे करे वही दाता अजमेर वाली दरगाह आबाद करे उन्हें के वही इमाम की, पंहिंजे सच्चे इमाम आखिरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾे करे वही कलंदर के वही इमाम की, पंहिंजे सच्चे इमाम आखिरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾे करे वही बापा जानी के वही इमाम की, गौस पाक के वही इमाम की, गौस पाक के धोबी के वही इंसान इमाम कवा। इन इंसान के एतरो अकुल कोने को असांजो आखिरी पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो इमाम। मेरे नबी जेड़ा इमाम है ही कोई नहीं, तुहाडे इमाम मेरे नबी दे सामने शे ही कोई नहीं। अरे तुझा इमाम मुझे नबी दे सामने का शे कोने के, ये जेके ता पंहिंजा इमाम ठायल सब कूड़ा ही बातिल इमाम, हिकड़ो सच्चो इमाम हक़ ते इमाम हिकड़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इमाम साबित कजन सब हिकड़ो दलील पेश कर। अगर कोई ते समझदार हो तो जल्दी समझी लींदो, अगर कोई ते समझदार हो तो जल्दी समझी लींदो। सिर्फ हिकड़ो दलील खारजी तवा के माशाअल्लाह सब गुजरे बैठा आयो, तवा के हूं तो याद हूंदो 1960 जे अंदर एकड़ो शियम जो वडो ज़ाकिर इस्माइल नालो है, वडो आलिम हुयो, जेडी माने ने सिंध में आयो 10 रातियों रहियो हुयो। 1960 में इन सिंध में 10 रातियों रहियो, हर रात जा 10,000 रुपया वठंदो हुयो। उन वक्त में तकरीर करण जा सिर्फ 10 रातियों रहियो हुयो। उन 10 रातनि में उन हर मतलब आहे फिक्र के चैलेंज दिनो, ललकार दिनी आहे को जो अबू बकर उमर जो इस्लाम साबित करे ॾेखारे रज़ी अल्लाह अन्हु व रज़ू अन्हु। ये शियो ज़ाकिर हुयो, हर मतलब आहे फिक्र के उन चैलेंज दिनो, ललकार दिनी। कुछ शरपसंद होया, ॾिठनि त हिन खे हाणे असां पुॼी कोन सघंदासीं, हिन खे पुॼंदो साईं बदियुद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह ताला। साईं बदियुद्दीन शाह ने कूड़ो खत लिखी मोकिलियल, अबा इस्माइल ज़ाकिर साईं बदियुद्दीन शाह अहले हदीसन के चैलेंज तो करे मुके अबू बकर उमर जो इस्लाम साबित करे ॾेखारियो। जिन वक्त साईं बदियुद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह के ने ॻाल्हि जी ख़बर पई, साईं बदियुद्दीन शाह फौरन पंहिंजो खादिम मोकिलियो उस्ताद कासिम, तव्हां सुञाणींदा हूंदा, उस्ताद कासिम के मोकिली थी वञे ने ऐं ने खां पुछीस किथे केड़ी जाइ ते केडी महल केड़े मौजू ते मुनाज़रो करणो ऐं बदियुद्दीन शाह राशिदी तैयार आहिनि इन सां मुनाज़रो करण जे लाइ। जेॾीमहिल खादिम उस्ताद कासिम उन ते पहुतो इस्माइल ज़ाकिर ते, उन जवाब इहो ॾिनो, चई कासिम अदा ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, असां राफ़िज़िन जो असां शियन जो इमाम फातिमा जो घर वारो हसन हुसैन जो बापो नबी जो न्याणो सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला असां जो इमाम आहे, ऐं तव्हां अहले हदीसन जो इमाम फातिमा जो बापो हसन हुसैन जो नानो अली जो सोहरो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जंहिं जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे। ऐं इस्माइल